पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सेनेटर आज़म सवातीअ खे हिकु भेरो ॿीहर तकरारी ट्वीट करण ते गिरफ़्तार कयो वियो। पेमरा आज़म सवातीअ जी तकरीरुनि ते पाबंदी लॻाए छॾी। ज़रियनि मूजिबि आज़म सवाती ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। खेसि वफ़ाक़ी जाच इदारे FIA साइबर क्राइम तरफ़ां इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्वीट्स ते गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA आज़म सवातीअ खे चक शहज़ाद जे फार्म हाउस मां गिरफ़्तार कयो आहे। PTI सेनेटर सोशल मीडिया ते पाक फ़ौज जे आला ऑफिसरनि खे गारियूं ॾिनियूं हुयूं। होॾां पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी पेमरा सोशल मीडिया ते तकरारी बयान ॾियण ते गिरफ़्तार PTI जे सेनेटर आज़म ख़ान सवातीअ जी तकरीर, प्रेस कॉन्फ्रेंस या प्रोग्राम नशर करण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। पेमरा तरफ़ां जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त आज़म सवाती 26 नवंबर ते रावलपिंडीअ में थियल इजलास में सबूतनि खां सवाइ इदारनि ते इल्ज़ाम हया। पेमरा जी पधिराई मूजिबि हुकुमनि जी भञकड़ीअ ते शौकॉज़ नोटिस खां सवाइ TV चैनल जा लाइसेंस मुअत्तल कया वेंदा। ॿी तरफ़ PTI चेयरमैन इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ तकरारी बयान ॾियण ते ॿीहर गिरफ़्तार थियल सेनेटर आज़म सवातीअ जे हवाले सां जारी कयल बयान में चयो आहे त हैरान आहियां त असां केतिरी तेज़ीअ सां फाशिस्ट रियासत तरफ़ वञी रहिया आहियूं। हुन चयो त सेनेटर आज़म सवातीअ जी घरवारीअ ॾांहुं तशद्दुद ऐं ब्लैकमेल करण जी वीडियो मोकिलण जी तकलीफ़ केरु कीअं नथो समझी सघे। आज़म सवातीअ जी कावड़ ऐं मायूसी जाइज़ आहे।